अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। अॼु असां सिखंदासीं स्क्वायर रूट मालूम करणु वंड ज़रिए। त सभ खां पहिरियां जेको स्क्वायर रूट आहे उनजो पहिरियां कॉन्सेप्ट जेको आहे उहो सम्झणु ज़रूरी आहे असां लाइ। त जेको स्क्वायर हूंदो आहे उहो छा हूंदो आहे ऐं स्क्वायर रूट जो जेको मतिलबु आहे उहो वरी छा आहे। हाणे फ़र्ज़ु करियो असां वटि हिकिड़ो रूम आहे, उनखे हिकिड़ो ॿ पासा थियनि था। हिकिड़े खे असां जेको आहे उहो लेंथ था चऊंसि, जेको ॿियो आहे उनखे असां विर्थ था चऊंसि। हाणे जीअं त को बि जेको इलाइक़ो हूंदो आहे, जेको एरिया हूंदो आहे, उन में घटि में घटि जेके हूंदा आहिनि ॿ जुज़ हूंदा आहिनि जंहिंखे असां लेंथ ऐं विर्थ चवंदा आहियूं। जॾहिं असां लेंथ खे विर्थ सां मल्टीप्लाई कंदासूं त असांखे मिलंदो आहे उन शइ जो एरिया। हाणे मिसाल था खणूं हिकिड़ो, फॉर एग्ज़ाम्पल असांजो हिकिड़ो कमिरो आहे, उहो 15 जेको फुट आहे उहो डिघो आहे ऐं फॉर एग्ज़ाम्पल 10 फुट वेकिरो आहे। हाँ जेकॾहिं मूंखे एरिया मालूम करणो आहे इन कमरे जो त उहो बराबरि थींदो 15 ज़रबिया 10। हाणे 15 खे 10 सां मल्टीप्लाई कंदासूं, असांखे अॻु मिलंदो 150 स्क्वायर फीट्स। त इहो मूंखे इन कमरे जो जेको आहे उहो एरिया मिलियो। हाणे जेको बि वैल्यू जेका स्क्वायर में हूंदी आहे त उनजो मतिलबु हूंदो आहे उहा कंहिं न कंहिं एरिया खे ज़ाहिर कंदी आहे। हाणे जॾहिं असांखे वापसि उहे जुज़ मालूम करणा हुजनि या वापसि असांखे उहे साइडूं मालूम करणियूं हुजनि त पोइ जेको आहे असां स्क्वायर रूट उन अंग जो लहंदा आहियूं। हाणे स्क्वायर रूट मालूम करण जा ॿिया बि तरीक़ा आहिनि, पर हिन वीडियो में असां सिखंदासीं त जेको स्क्वायर रूट आहे उहो बाय द डिविजन मेथड वंड ज़रिए कीअं असां मालूम करे सघूं था। हाणे उनजे लाइ असां सभ खां पहिरियों असां उहो अंग लिखंदासीं। फॉर एग्ज़ाम्पल असांखे 100 जेको आहे उनजो स्क्वायर रूट लहणो आहे। हाणे सभ खां पहिरियां जेको असां सॼे पासे खां पेयर्स ठाहींदासीं। सॼे पासे खां पहिरियों जेको पेयर आहे उहो 0 ऐं 5 जो ठहियो। हाणे जेको सेकेंड पेयर आहे उहो थो ठहे 1 जो। हाणे 1 जेको आहे उहो पेयर त ख़ैर कोन थो ठहे, पर असां उनखे उनजे पारां हिकिड़ी टोपी पाराईंदासीं त इन जो मतिलबु आहे उहो हिकिड़ी पेयर जी हैसियत रखे थो। हाणे हिकु टेबल असां जेको आहे उहो सम्झी वठंदासीं। 1 जो स्क्वायर जेको आहे उहो बराबरि आहे 1 जे, 2 जो स्क्वायर बराबरि आहे 4 जे, 3 जो स्क्वायर बराबरि आहे 9 जे, 4 जो स्क्वायर बराबरि आहे 16 जे, 5 जो स्क्वायर 25, 6 जो स्क्वायर 36, 7 जो स्क्वायर 49, 8 जो स्क्वायर 64, 9 जो स्क्वायर 81। हाणे असां पेयर्स ठाहिण खां बाद में सभ खां पहिरियां जेको पहिरियों पेयर अचे थो खॿे पासे खां, उन में ॾिसंदासीं त उहो जेको अंग आहे हिन महिल असांजो 1 आहे। उहो त जेको 1 आहे छा उहो हिननि अंगनि मां आहे? असां ॾिसंदासीं त हा जेको 1 आहे उहो वाक़ई हिन अंग में मौजूदु आहे। हाणे असां फ़ौरन बाद असां ॾिसंदासीं त उहो जेको 1 आहे उनजो स्क्वायर रूट छाजे बराबरि आहे? अगेन उहो 1 जे ई बराबरि आहे। त हाणे असां हिते बि 1 लिखंदासीं, हिते बि 1, हिते बि 1। 1 खे 1 सां मल्टीप्लाई कंदासीं 1 ई मिलियो। हिते असां प्लस कंदासीं 1 + 1 2। हाणे हिते असां माइनस कंदासीं, 1 मां 1 वियो असांजो 0 बचंदो। नाओ जेको 2 आहे उनखे असां जेको 5 आहे उनखे असां हेठि 50 जो जेको पेयर आहे उनखे असां हेठि लाहे ॾींदासीं। हाणे सुवालु अचे थो त अॻिते जेको आहे उहो कीअं थींदो। हाणे जेको 2 आहे इन जे पोयां असां हिकिड़ो अहिड़ो अंग रखंदासीं जंहिंखे मल्टीप्लाई बि उन ई रखियल अंग सां कंदासीं, जेकॾहिं जेको जवाबु आहे उहो इन जे बराबरि अचे या इन खां घटि अचे। हाणे हिकिड़ो मिसाल वठूं था त हिते 2 आहे, 2 जे पोयां असां फॉर एग्ज़ाम्पल 2 था रखूं, 2 सां मल्टीप्लाई बि कयूंसि था, 2 4 2 4। त हाणे जेको जवाबु असां वटि अचे थो 2 रखण सां उहो थो अचे 44, माना 50 खां घटि आहे। जेकॾहिं असां 3 रखंदासीं त जवाबु 66 थी वेंदो, 50 खां चढ़ी वेंदो। तंहिंजे करे असां 3 जो इस्तेमालु न कंदासीं, न ई असां 1 जो इस्तेमालु कंदासीं, छो त उहो इलाही नंढो थी वेंदो। त 2 जेको असां हिते रखियोसीं उहो 2 हिते बि ईंदो, उहो 2 हिते बि ईंदो। हिते असां प्लस कंदासीं, हिते 24 थी वियो। हिते जेको असां मल्टीप्लाई कयोसीं उहो असां हिते लिखंदासीं 44। 50 मां 44 विया त असांखे जेको अंग जवाबु आहे उहो मिलंदो 6। त हाणे जेको 150 आहे इन जो जेको स्क्वायर रूट आहे उहो असांखे छा मिलियो 12 मिलियो। हाणे त जेको 12 आहे उहो
हालांकि ॿिन्ही जेके वैल्यूज़ आहिनि उन्हनि खे रिप्रेज़ेंट न पियो करे, न 15 खे पियो रिप्रेज़ेंट करे, न ई 10 खे पियो रिप्रेज़ेंट करे। पर दरअसल इहा जेका आहे इहा इन ॿिन्हिनि जी हिकिड़ी एवरेज आहे, जेको हिन जी सरसरी जेका लेंथ आहे उनखे ज़ाहिर करे वियो।